नाज़रीन, कंडियारो खानवान थाने जे अदगोट दिलो पंजाबी में मानी देर से पचाइण तां जननी पी अब्दुल जब्बार राजपूत कुआरनि जा वार करे पंहिंजी 14 वरनि जी नौजवान गैर शादीशुदा धीउ मुक़द्दस राजपूत के कत्ल करे छॾियो। अहिड़ो इतलाउ मिलण ते खानवान पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश पंहिंजी तहवील में वरितो ऐं पोस्टमार्टम लाइ कंडियारो अस्पताल पहुचायो। उन सिलसिले में मालूम थियो आहे त जनवरी पीउ मानी देर से पचाइण ते मच्छर जी पंहिंजी धीउ मुक़द्दस राजपूत ते कुआरनि जा लगातार वार कया, जंहिंजे नतीजे में वह थॾे ते फौत थी वई। संदसि दांह ते हुनजी अमड़े भेण खेसि बचाइण लाइ पहुतियूं। जनवरी जवाबदार मथनि बि हमलो करण जी कोशिश कई, जिन भॼी पंहिंजी जान बचाई त कातिल जब्बार राजपूत कुहाड़ी लहराईंदो फरार थी वियो। बाद में खानवान पुलिस गिरफ्तार करे नामालूम हंधि मुंतकिल करे छॾियो। सिलसिले में राब्तो करण ते SHO खानवान ॿुधायो त जनवरी पीउ जब्बार राजपूत मानी देर सां पचाइण ते पंहिंजे नौजवान धीउ खे क़त्ल करे छॾियो, जंहिंखे गिरफ्तार कयो वियो आहे। वारसनि जे पहुचण ते केस दाख़िल। ॿिए पासे क़त्ल थी वियल मुक़द्दस राजपूत जो कंडियारो अस्पताल मां पोस्टमार्टम कराए लाश वारसनि हवाले कयो वियो।